नाज़रीन हेडलाइंस वारी थियूं कराची में ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। कराची जे मलीर नदी वेझो रेलगाड़ी जे टक्कर में औरत फौत थी वई आहे। इतला ते पुलिस पहुची औरत जो मर्द अस्पताल मुंतकिल कयो आहे। पुलिस चवण आहे त हथायल औरत जी मर्द जी सुञाणप न थी सघी आहे। कराची में ख़बर आवाज़ शेयर कई पिया। कराची जे मलीर नदी वेझो रेलगाड़ी जे टक्कर में औरत फौत थी वई आहे। इतला ते पुलिस पहुची औरत जो मर्द अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस चवण आहे त हथायल औरत जे मर्द जी सुञाणप न थी सघी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवासा कराची में शेयर कई पिया। कराची जे मली नदी वेझो रेलगाड़ी जे टक्कर में औरत फौत थी वई आहे। इतला ते पुलिस पहुची औरत जो मर्द अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस चवण आहे त हथायल औरत जी मर्द जी सुञाणप न थी सघी आहे। ख़बर अवासा कराची में शेयर कई पिया। कराची जे मली नदी वेझो रेलगाड़ी जे टक्कर में औरत फौत थी वई आहे। इतला ते पुलिस पहुची औरत जो मर्द अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस चवण आहे त हथायल औरत जी मर्द जी सुञाणप न थी सघी आहे।